पाकिस्तान जो नंबर 1 चैनल 4 न्यूज़ पाकिस्तान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां शफीक रिंद आवां ॾिसी रहिया 4 न्यूज़ पाकिस्तान। लाड़काना सिंध जे मशहूर दरगाह हुसैनाबाद कंबर शरीफ जी ख़ासि हिदायतुनि ते तंज़ीम इस्लाहुल फुक़रा हुसैनिया नक्शबंदिया ज़िले लाड़काने तरफ़ां ग़रीबन मुस्तग़ीन विच में ईद राशन तक़सीम कयो वियो। इन ॾिस में कल तंज़ीम इस्लाहुल फुक़रा हुसैनिया नक्शबंदिया ज़िले लाड़काना जे सदर हाफ़िज़ गुल हसन जतोई हुसैनी 400 खां वधीक गरीब मिस्किननि विच में 15 शबान शब बारात ईद जो राशन तक़सीम कयो वियो। इन मौक़े ते हाफ़िज़ गुल हसन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह हुसैनाबाद कंबर शरीफ जी ख़ासि हिदायतुनि ते 400 खां वधीक गरीबन मुस्तग़ीन माण्हुनि में ईद जो राशन तक़सीम कयो वियो आहे। जीअं त अॼु तंज़ीम इस्लाहुल फुक़रा हुसैनिया नक्शबंदिया ज़िले लाड़काने जे तरफ़ां मुस्तहिक़ माण्हुनि ताईं तक़रीबन 700 माण्हुनि ताईं 700 घरनि ताईं पंहिंजो राशन पहुचाए चुकी आहे ऐं इहो सिलसिलो अञा हले पियो थो। दरगाह शरीफ़ जो बि असांखे इहो ई हुकुम आहे त तव्हां पंहिंजा मुस्तहिक़ माण्हू जेके बि आहिनि, फ़क़ीर हुजनि गैर फ़क़ीर हुजनि, जेके बि इंसान आहिनि, सभिनी जे लाइ अहमियत आहे, सभिनी वटि राशन पहुचायो। उन हवाले सां असांजी तंज़ीम चारई तालका इन में सरगर्म लॻा पिया आहिनि ऐं सुठे नमूने सां सभिनी ताईं पहुचाइनि था। मां हिन पैगाम जे ज़रिए जेके सरहदी वारा माण्हू आहिनि, फ़क़ीर आहिनि, असांजा दोस्त आहिनि, मां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजा भाउ, हे वक़्तु आहे, कॾहिं ॿोॾ ईंदी हुई त का पटी मुतासिर थींदी हुई, कॾहिं का बीमारी ईंदी हुई त पोइ ज़िलो मुतासिर थींदो, हे सॼो पाकिस्तान मुतासिर आहे। हिन वक़्तु असां वटि इहा पोज़ीशन आहे त हर माण्हू परेशान लॻो पियो आहे। इन जे करे मां तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त अधु मानी जेकॾहिं पंहिंजे बचनि खे खारायो त अधु मानी कंहिं ॿिए जे बचनि खे खारायो जेके भरिसां तव्हांजे रहनि था, पाड़ेसिरी आहिनि, तव्हांजा फ़क़ीर आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि खे बि खारायो। ख़ुसूसन अॼु असां वटि शायदि 13 शबानुल मुअज़्ज़मा सुभाणे 14 आहे ऐं राति ईद बि आहे सुभाणे। उन हवाले सां बि मां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि त तव्हां ही ईद सादगी सां मल्हायो। जेके एटम वधाए कंदा हुयो, घणो कुझु कंदा हुयो, उहो घटि करे बक़ाया पंहिंजे मिटनि में ॾिसो, पंहिंजे दोस्तनि में ॾिसो, पंहिंजे पाड़े वारनि में ॾिसो ऐं उन्हनि खे ईद करायो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुर में इरशाद फरमायो आहे, वमन अहया फकअन्नमा अहयल नास जमीआ। जंहिं हिकिड़े इंसान जी जान बचाई, उन सभिनी इंसानियत जी जान बचाई। उन खां बाद क़ुर शरीफ़ में आहे, इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअनफुसिहिम। अल्लाह ने फरमायो, कंहिं बि क़ौम जी मां तक़दीर न मटाईंदो आहियां जेसि ताईं हो पाण खे ई मटणु नथा चाहिनि। इन जे लाइ तव्हां कोशिशि कयो, पाण खे बि मटायो ऐं पंहिंजे ग़रीबनि ताईं राशन पहुचायो ऐं इंशा अल्लाह ताला तंज़ीम इस्लाहुल फुक़रा हुसैनिया नक्शबंदिया हिकु अज़म कयो आहे त असां हे ईद सादगी सां कंदासीं। उन खां अलावा जेतिरा ॾींहं लॉकडाउन रहंदो असां हिकु हिकु दर ते राशन पहुचाईंदासीं। इहो सभिनी हुसैन जमायत जो वचन आहे। ऐं मां सभिनी यूसी वारनि खे, जेके दोस्त असांजा हिते मेंबरान वेठा आहिनि, मां इन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त तव्हां सुबुह जो घर खां निकिरो, पंहिंजे पूरी यूसी जो चकर लॻायो। जेके सरहदी वारा माण्हू आहिनि उन्हनि खां राशन वठी हुननि खे सुठे नमूने सां क़ुर शरीफ़ ॿुधायो, हुननि खे कुझु हदीसूं ॿुधाए राशन वठी मुस्तहिक़ माण्हुनि ताईं पुॼायो ऐं सुठे नमूने सां इहो कमु कयो। इंसान जी जेका ख़िदमत आहे, अल्लाह बि उन में राज़ी आहे, अल्लाह जो रसूल बि राज़ी आहे, मुर्शिद कंबर वारो बि राज़ी आहे। वरी महिरबानी, मां उमीद थो रखां त इंशा अल्लाह ताला ही मुंहिंजो पैगाम ॿुधी मुंहिंजी सॼी ज़िले जी टीम सरगर्म थी वेंदी ऐं सुठे नमूने सां कमु कंदी। मुर्शिद हुसैन जिंदाबाद, रहबर हुसैन। वधीक न्यूज़ ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहंदा 4 न्यूज़ पाकिस्तान।